जॾहिं पुलिस बेगुनाह में वेठा आहियूं पोइ बि दिलि खे सुकून कोन्हे को। चई साल मंसूर खान खे पी मंसूर किथे हो? आलम कायम खे खंबे खणी वई। पंहिंजो घर कचो छो न हुजे पर हुते सुकून हूंदो आहे। दुश्मन खां संग चटी मां वठंदुसि मां। पंहिंजे औरतुनि खे खणूं राति ताईं तव्हांजे छोकिरनि मां को अची वञे गिरफ़्तारी ज़ाहिर न कजो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो। त तोखे तुंहिंजा हमरा पुलिस खां छॾाए ॾिया। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। अचण वारी किस्त दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात ऐं रिव्यू ऐं कहानी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अचण वारी एपिसोड में छा थींदो। दोस्तो पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस हाणे मंसूर खान जे लाइ पूरी जेको आहे न हिकु वॾी मतिलबु हिकिड़ी क़िस्म जी ॼार विछाईंदी। जीअं मंसूर खान जा शहदाई फासदा वेंदा ऐं मंसूर खान खे पुलिस तंग कंदी पूरो ऐं मंसूर खान बि उन्हनि सां घटि न कंदो। ॿियो दोस्तो जेको इहो फ़ैसिलो थी रहियो आहे अचण वारी किस्त में, सॼी किस्त में इहो फ़ैसिलो हलंदो रहंदो ऐं खुटंदो ई कोन। उते पीरल इहा ॻाल्हि कंदो त असां मंसूर खान वटि फ़ैसिलो कंदासीं ऐं मंसूर खान असां उन वटि फ़ैसिलो कंदासीं। पीरल इहा ॻाल्हि कंदो जंहिं ते जेको आहे शाहनवाज़ खान गुस्सो अची वेंदो। चवंदो शाहनवाज़ खान चवंदो त पहिरियों मंसूर खान किथे हुयो जॾहिं बेगुनाह पुलिस खणी वेंदी माण्हू ऐं उन टाइम छॾाईंदो छो न हुयो। हाणे तव्हां मंसूर खान जूं ॻाल्हियूं कयो था ऐं हिते ककर वारा जेको आहे रहज़न वारा पीरल ऐं मंसूर इन सोडल खे फसाए वेंदा ॻाल्हियुनि में ऐं खून लुड़ी वेंदो मुख़्तियार वारो ऐं जेको आहे ॻाल्हि अची पवंदी संग भाउ चटी में ऐं इहो फ़ैसिलो हिते रुकिजी वेंदो। फ़िलहालु फ़ैसिलो न थींदो ऐं घर मोटी ईंदो। ककर इहा ॻाल्हि कंदो त संग चटी इन्हनि खां मां कीअं बि करे वठंदुसि ऐं सोडल वारा टाइम वठंदा सोचण जो। असां सोचण जो टाइम ॾियो पोइ संग भाउ चटी ॾिसूं था ॾियणी आहे या न ॾियणी आहे। ऐं पीरल ऐं सोडल वारा देरि में देरि उतां निकिरी वेंदा ऐं घर वारा इंतज़ारु कंदा रहंदा त अञा ताईं न आहिनि आया। दोस्तो इहो सोचे ज़रूरु इहो ई आख़िरी सोडल हल कंदो त इहो संग असां ॾियूं था। पीरल न कंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो फ़ैसिलो इहो तवील थी वेंदो, ड्रिखो थी वेंदो, जंहिंमें ड्रैग थी वेंदी ऐं अहिड़े हिसाब सां दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी कहाणी थियण वारी आहे। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते जे सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।